नाज़रीन ख़बर मां शेयर कई पिया टनो मस्ती भरिसां क़ौमी शहरा मुसाणी ॻोठ भरिसां सवात खां कराची वेंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच ट्रक सां टकराइजी वई, जंहिं जे नतीजे में हिकु मुसाफ़िर तॾे ते फ़ौत थी वियो ऐं 15 खां वधीक मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थी पिया। वधीक उन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे खैरपुर खां असांजे न्यू मेहरान न्यूज़ जो ब्यूरो चीफ मोहम्मद पंजल गाओ। जी मोहम्मद पंजल, हादसे बाबति कहिड़ा तफ़सीलात आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। टंडो मस्ती भरिसां क़ौमी शाहराह मूसाणी ॻोठ भरिसां सवात खां कराची वेंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच ट्रक सां टकराइजी वई, जंहिं जे नतीजे में हिकु मुसाफ़िर थॾे ते फ़ौत थी वियो आहे ऐं 15 खां वधीक मुसाफ़िर जेके सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। फ़ौती नौजवान जी सुञाणप सवात वासी 30 साला नौजवान सैयद अली पुट इस्माइल तौर थी आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि में गुल नबी, अब्दुल वाहिद, नसीबज़ादा, रहीमज़ादा, मोहम्मद अलीम, अमीर मोहम्मद ज़ुबैर, मरमत खान, शेरिन अली, कामिल खान, अख्तर अली, फज़ल खान शामिल आहिनि। इतला ते टंडो मस्ती पुलिस ऐं मोटरवे पुलिस पहुची ज़ख़्मियुनि ऐं फ़ौतियुनि खे रेस्क्यू एम्बुलेंस ऐं हिदायत जुमानी एम्बुलेंस वेलफेयर एम्बुलेंस ज़रिए किम्स अस्पताल गंबट मुंतक़िल कयो वियो आहे। फ़ौती नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद सर्द खाने में रखियो वियो आहे ऐं ज़ख़्मियुनि जो इलाज जारी आहे। ज़ख़्मियुनि मां 4 ॼणनि जी हालत जेकी आहे ॻणित जोगी ॿुधाई पई वञे। फ़ौती ऐं ज़ख़्मियुनि जो तालुको ज़िले सवात सां आहे। जी ठीक है मोहम्मद पंजल, तफ़सीलात लाइ महिरबानी।